दरिया खान मरी भरसा ॻोठ अरबाब लाशारी में रहवासी बरसात के पानी में फाथल। सख्त परेशान हाल बणियल रहवासी गैस्ट्रो मलेरिया बुखार साह जी तकलीफ़ ख़ारिश समेत ॿियनि बीमारियुनि में मुब्तला। ज़िले इंतजामिया ॻोठाणनि जी का बि सार न रधी। रहवासी पंहिंजी मदद पाण तहत ॿेड़ी न हुजण करे तइ ते अचवञ करण लॻा। ॻोठाणनि गुलाम सरवर लाशारी ऐं ॿियनि ॿुधायो त ॻोठ अरबाब लाशारी तोड़े आसपास जे 30 खां वधीक ॻोठनि जी आसपास में 10 खां 12 फुट बरसात जो पानी बीठल आहे। बरसात के पानी में एक नींगर मुशरफ लाशारी फोत थी वियो, जंहिंजो लाश पिण ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत पानी मां कढी वरितो। हुननि चयो त केतिराई रहवासी गैस्ट्रो मलेरिया समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। का बि डॉक्टरनि जी टीम हिन महल ताईं न आहे पहुती। सरकार पारां न टेंट ॾिना विया आहिनि, न वरी राशन ऐं मच्छरदानियूं ॾिनियूं वयूं आहिनि, न ई वरी मच्छर मार स्प्रे करायो वियो आहे। टेंट राशन ॾिनो वञे ऐं मेडिकल कैंप क़ाइमु करे ॻोठाणनि जो इलाज करायो वञे।